अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया व अला आलिहि व सहबिहि व मन बिहदिहि मुहतदा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फलौला नफर मिन कुल्लि फ़िरक़तिन मिनकुम ताइफ़तुन लियतफ़क़्क़हू फ़िद्दीन व लियुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजअू इलैहिम लअल्लहुम यहज़रून। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम इन्नमा बुइस्तु मुअल्लिमन। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि व सल्लम ला यज़ालु मिन उम्मती ताइफ़तुन ज़ाहिरीना अलल हक़्क़ ला यज़ुर्रुहुम मन ख़ज़लहुम हत्ता याति अम्रुल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। सलात शरीफ पढ़ो। मुअज़्ज़ज़ उलमा इकराम, अज़ीज़ तालिब इल्मो, दोस्तों और मुसलमान भाइयों, आज तव्हांजे अॻियां जामिया बाब मदीनतुल उलूम जनान सुमरो जी सालाना कारकर्दगी रखी वई, जिन तौलाबा दर्स निज़ामी खे मुकम्मल फरमायो ऐं जिन कुरान मजीद हिफ़्ज़ जिन नियाणियुनि तालिबात ऐं तौलाबा कयो, ये इनजा वालिदैन, इनजा अज़ीज़ रिश्तेदार मुबारकबाद या मुस्तहिक़ आहिनि। अल्लाह जल्ल शानहू जीअं उन्हनि खे इन इल्म पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी, तीअं उन जे मुताबिक़ अमल करण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। अज़ीज़ दोस्तों ऐं बुज़ुर्गो, ॻाल्हि उहा आहे जेका मौलाना ग़ुलाम हुसैन साहिब कई त ही उम्मत मुहम्मदिया, इन जी इज़्ज़त, इन जो वक़ार, इन जी क़ुव्वत, इन जो रोब ऐं दबदबो छा सां वाबस्तु आहे। ही ॻाल्हि बिल्कुलु वाज़ी आहे, रोज़ रोशन वांगुरु साफ़ आहे त ही मुसलमान जिन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ियो आहे, इन जी इज़्ज़त ऐं वक़ार दुनिया ऐं आख़िरत में मुंहिंजे आका हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामन सां वाबस्तु आहे। असां साढा 1400 साल तारीख़ इस्लाम जी ते जेकर नज़र कंदासीं त अवां ॾिसंदा जॾहिं बि मुसलमान खे उरूज मिलियो आहे, कमाल मिलियो आहे, जॾहिं मुख़्तसिर जमातनि वॾनि वॾनि लश्करनि खे शिकस्त ॾिनी आहे त उहे तादाद जे एतबार सां कोन हो, हथियार जे एतबार सां कोन हो, असुल शइ जेका आहे उहा जेका क़ुव्वत वारी आहे उहो तव्हांजो असांजो ईमान आहे। मोमिन जो ईमान उहो ताक़त रखे थो जो दुनिया जे बम ऐं दुनिया जे मीज़ाइल जे अंदरि उहा ताक़त कोन्हे जेका मुसलमान जे ईमान जे अंदरि क़ुव्वत आहे। इन करे असां सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम जे दौर खां वठी करे मौजूदा दौर ते हर ज़माने जे अंदरि अवां ॾिसंदा सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम हुजनि या मशाइख़ इज़ाम हुजनि, मुहद्दिसीन हुजनि या मुज्तहिदीन हुजनि, फ़ुक़हा हुजनि, जेके बि अकाबिरीन गुज़रिया आहिनि दुनिया मंझां, जेकॾहिं उन्हनि खे कमाल मिलियो, जेकॾहिं दुनिया जे मथां हू छाइजी विया, जेकॾहिं दुनिया जे मथां हुननि जो रोब ऐं दबदबो क़ाइमु थियो त उन जो फ़क़ति सबबु हिकिड़ो हो, उहा शइ हुई
पंहिंजे आका हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी, दुनिया में कंहिंजी बि ग़ुलामी इख़्तियार करियो, अमेरिका जी ग़ुलामी इख़्तियार कयो, बरतानिया जी कयो, यूरोप जी कयो, वॾनि माण्हुनि जी कयो, कॾहिं बि तव्हांखे इज़त न मिलंदी। लेकिन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में अचे, आका जी दामन खे मज़बूत पकड़े, आका जी ग़ुलामी जे अंदरि अचे त दुनिया जे अंदरि बि बादशाह आहे, आख़िर में बादशाह। अवां दुनिया जे अंदरि ॾिसो, क़ुरान मजीद में अल्लाह जल्ल शानो फरमायो, कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। ॿ ॻाल्हियूं बयान कयूं अल्लाह जल्ल शानो, हर हिक में ॿ ॻाल्हियूं आहिनि। माल तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा। जंहिंखे चाहे अल्लाह जल्ल शानो इज़त ॾे, जंहिंखे चाहे उनखे ज़िल्लत ॾे, जंहिंखे चाहे हुकूमत ॾे, जंहिंखे चाहे उनखां हुकूमत खसे वठे। चार शयूं थियूं, इहे चार शयूं इहे गॾु बि थींदियूं आहिनि, जुदा बि थींदियूं आहिनि। तव्हां ॾिसो, हिन मुल्क जे अंदरि, हिन दुनिया जे अंदरि कई हुक्मरान आया जिनखे हुकूमत मिली, इज़त मिली। उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे ॾिसो, उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु खे ॾिसो, हारून रशीद खे ॾिसो, औरंगज़ेब आलमगीर बादशाह खे ॾिसो, हुकूमत हुई, इज़त हुई। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन वटि हुकूमत आहे, इज़त कोन्हे। हुकूमत आहे उन वटि, लेकिन इज़त उन्हनि वटि कोन्हे। जीअं तव्हांजे मुल्क जा हुक्मरान जितां वञनि था, लानत ई लानत आहे। कंहिं माण्हुनि जी दिलि में उनखे इज़त कोन्हे। सभई छो त सॼी दुनिया खे ख़बर आहे त ठग ठगिया पुट आहिनि, ठगी सां इक़्तिदार ते आया आहिनि, हिननि खे अवाम कोन थो घुरे। सॼी दुनिया खे ख़बर, मुल्क सॼो खाए विया मकड़नि वांगुरु। हर हिकु माण्हू जी दिलि में नफ़रत आहे, बादशाही आहे, इज़त कोन्हे। पर अल्लाह जल्ल शानहू कॾहिं इज़त ॾींदो आहे, हुकूमत कोन हूंदी आहे। जीअं तव्हांजे अॻियां असांजा क़ाइद हकमरान फज़ल रहमान, ऐं तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे, दुनिया तव्हांखे ग़लति सबक़ सम्झायो, तव्हांखे ही मालूम हुअणु घुरिजे त उम्मत जे अंदरि, काइनात जे अंदरि सभ खां ज़्यादा अक़लमंद पैगम्बर हूंदो आहे। नबी खां वधीक इल्म वारो को कोन हूंदो आहे, नबी खां वधीक अक़लमंद केरु कोन हूंदो आहे, नबी खां मथे को मुदब्बिर कोन हूंदो आहे। लिहाज़ा जिन माण्हुनि पैगम्बर जो इल्मु हासिलु कयो, जॾहिं पैगम्बर जो इल्मु हासिलु कयो त उहे सभिनि खां ज़्यादा अक़लमंद आहिनि, ज़्यादा दाना ऐं होशियार आहिनि। ऐं इहा फ़क़ति ॻाल्हि कोन्हे, औरंगज़ेब आलमगीर मरहूम, उनजो उलमा सां वॾो तालुक़ हो। माण्हुनि एतिराज़ु कयो त तव्हां हिन ॿोलियुनि खे जेको आहे मथे ते चाढ़े छॾियो आहे, इहे ॿोलियुनि में आहे छा? हिन ॿोलियुनि खे पुछे थो केरु? इल्म जेको आहे सो हीअ का शइ कोन्हे, तव्हां हिननि खे मथे चाढ़ियो आहे। बादशाह चयो न, हे सभिनि खां वॾा अक़लमंद आहिनि। माण्हू चयोसीं मुल्लू ऐं अक़ल असां वटि मशहूरु आहे। नव मुल्ला मुन्नी जोए, नव मुल्ला जॾहिं गॾिबा त हिकिड़ी मुन्नी औरत जे बराबरि हूंदा। इन मुल्ले वटि अक़ल किथां आयो? पर मैं तरसो, फजर जी नमाज़ पढ़ी करे बादशाह अची करे मस्जिद जो तालाब हो, उन ते बीठो। हैदराबाद दखन जो गवर्नर आयो, चए गवर्नर साहिबु ॿुधाए त हिन तालाब में घणा गिलास पाणी जा आहिनि? चइसई हीउ हेॾो वॾो तालाब आहे, कहिड़ी ख़बर केतिरा आहिनि? घुराई बंगाल जे गवर्नर खे, चए ॿुधाए घणा गिलास पाणी जा हिन में आहिनि? चइसई असांखे का ख़बर कोन्हे। वज़ीरनि खे घुराई, मुशीरनि खे घुराई, हाणे हेॾो वॾो तालाब ठहे पियो आहे, आख़िर शाही मस्जिद जो वॾो हेॾो तालाब, कहिड़ी ख़बर गिलास केतिरा आहिनि?
तेसिताईं हिकिड़ो शागिर्द जंहिंजे हथ में काफ़िया हो सबक़ पढ़ंदो वञे पियो अल कलिमत लफ़्ज़ुन वज़े अलिमाना मुफ़रदन मुफ़रदुन मुफ़रदिन पढ़ंदो वञे पियो। कौरन चई छोकिरा हेॾा अच। शागिर्द आयो चई ॿुधा हिन तालाब जे अंदरि घणा गिलास पाणी जा आहिनि। तॾहिं चई बादशाह तूं त बेवकूफ़ आहीं, तूं तालाब अॻियां रखियो आहे, गिलास को लिकाए छॾियो, गिलास खे ज़ाहिर कर। गिलास जेकॾहिं हिन तालाब जेॾो हूंदो त हिकिड़ो गिलास थींदो, जेकॾहिं हिन जे अधु जो हूंदो त 2 गिलास थींदा, जेकॾहिं हिन जे चौथे जो हिसो हूंदो त 4 थींदा, जेकॾहिं हिन जे 8 हिसे जो हूंदो त 8 गिलास थींदा। गिलास लिकाए छॾियो, तालाब मैदान ते रखियो आहे, तुंहिंजो सुवाल ई ग़लति आहे। बादशाह जी ॾिसो जवाबु ॾेई वियो। ॿी जमात अॼु बि इहो पढ़े पियो। नबी सभ खां अक़लमंद आहे त इन जे करे नबी जे इल्मु पढ़ण वारा सभिनी खां ज़्यादा अक़लमंद आहिनि। इन जे करे दुनिया तव्हांखे ग़लति ॾिनो, कुझु तव्हांजो दुनिया जे ग़लति सम्झ ॾिनी, कुझु तव्हांजा मफ़ादात आहिनि। जिन मफ़ादात जे करे तव्हां सही फ़ैसिलो कोन करे सघंदा आहियो, पंहिंजे मफ़ादात दुनियावी मफ़ादात जे करे। जेकॾहिं न तव्हां सभु सम्झी सघो था। हिन वक़्तु तव्हां ॾिठो जॾहिं असेंबली जे अंदरि जॾहिं असांजी हुकूमत हुई, असांजा 4 वज़ीर हुआ, उन वक़्तु मदारस जो बिल आयो, उहो पास कोन थी सघियो, उहो अॻिते हली कोन सघियो। असां हुनखे चयोसीं को जहिड़ो आहे अहिड़ो क़बूल कयो। चयो न, मदारस जो तहफ़ुज़, मदारस जी अज़मत, मदारस खे क़ाइमु रखणु इहा असांजी ज़िंदगी जो फ़र्ज़ु आहे। इहो मदारस ते रहंदा हलंदासीं अॻिते। इन ॻाल्हि खे ॾिठो वेंदो। जॾहिं हींअर इलेक्शन थी असांजो हुजुम घटायो वियो, असांजी योकनि सीटनि खे ख़तमु कयो। सिंध में असां सां हिननि दगाबाज़ी कई, बलूचिस्तान में दगाबाज़ी कयूं। हिननि जेको आहे सरहद जे अंदरि जिते असांजी मुकमल हुकूमत हुई, असांजी सीटनि खे हिननि ख़तमु कयो। हिननि जेको आहे जेको आसिम जेको हो जेको ISI जो सरबराह, उन असांजी जेको आहे सॼी सीटनि जी तबाह ऐं बर्बादी कई। असांजो सॼे असेंबली जे अंदरि फ़क़ति 8 सीटूं हुयूं। लेकिन सियासत छाखे चइबो आहे? सियासत पैसा ॾेई करे माण्हुनि खे ख़रीद करण जो नालो कोन्हे। सियासत माण्हुनि सां दगाबाज़ी करे धोखेबाज़ी जो नालो कोन्हे। सियासत इन जो नालो आहे त 8 सीटनि ते असां उहा सियासत कईसीं जो असां हुननि जूं जेके आहिनि 25 तरमीमूं रद्द करे पंहिंजूं 25 तरमीमूं दाख़िल करे। तव्हां ॾिठो आर्मी चीफ खां वठी करे उनजे एजेंटनि खां वठी करे सदर हुजे, वज़ीर आज़म हुजे, वज़ीर दाख़िला हुजे, जेके वज़ीर कानून हुजनि, उन्हनि सभिनीनि बैतुल्ला जा एतिरा तवाफ़ कोन कया जेतिरा मौलाना फज़लुर रहमान जे घर जा तवाफ़ कया। सही चवां ग़लति चवां ॿुधायो? थोरो ॻाल्हायो। सिया ॻाल्हाईंदा गरम थींदा। सही चवां या न? असां हिननि खे शिकस्त ॾिनी या न? पोइ ज़रदारी चई आऊं सही कोन कंदुसि। उन जेको आहे सो जेको आहे उन जेको बिल खे वापसि कयो। उन्होंने हिकिड़ी मामूली टेक्निकल ख़राबी हुई, उनखे ख़तमु करे जंहिं वक़्तु ॿीहर बिल पेश कयो त हुन जेको आहे बेवकूफ़, छो त उठण जा धरारनि खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं हलंदी आहे, सियासत कहिड़ी शइ जो नालो आहे। हिननि त हमेशह उठल ॾिया, इन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे। 13 ॾींहंनि खां पोइ जेको सो हिननि 8 एतिराज़ कया, जॾहिं त हिन वटि मुद्दो फ़क़ति 10 ॾींहं हो। 10 ॾींहंनि जे अंदरि हिनखे एतिराज़ करिणो हो, सो ॿीहर एतिराज़ करण जो हिनखे हक़ कोन हो। पर हीउ जाहिर हो, हिन जेको आहे 8 एतिराज़ कया। असां चयोसीं त चूक 10 ॾींहंनि जे अंदरि तव्हां रद्द कोन कयो, इनखे बिल पास थी वियो आहे, तव्हांखे नोटिफिकेशन जारी करिणो पवंदो। ऐं दुनिया ॾिठो असां कराईंदासीं या न? ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ चईं सूबाई असेंबली जे अंदरि अनक़रीब बिल पेश थींदो, पास थींदो। ऐं हमेशह लाइ असां मदारस अरबीअ जो तहफ़ुज़ कयो आहे ऐं थींदो। हाणे कंहिं माउ जे पुट खे ताक़त कोन्हे जो मदारस जे तरफ़ उंगली आङुरी खणी सघे, मुंहिंजी नज़र सां मदरसे खे ॾिसी सघे। सभु दरवाज़ा असां बंदि करे छॾियासीं। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान, नारे तकबीर। इन जे करे अल्हम्दुलिल्लाह तव्हां वोट कोन ॾिना असांखे, ठीकु आहे, का ॻाल्हि कोन्हे। असां
इंशाअल्लाह अज़ीज़ वो वक्त दूर ना है जॾहिं हिन मुल्क के अंदर पंहिंजी सियासी कुवत सां इंशाअल्लाह वो वक्त ईंदो जॾहिं हिते इस्लाम जो बोल बाला हूंदो ऐं इस्लामी कानून खे असीं नाफ़िज़ कंदासीं इंशाअल्लाह अज़ीज़। इन जे करे असल शइ जेका आहे जंहिंमें तव्हांजी कुवत तव्हांजी इज़त बरक़रार आहे उहो क़ुर मजीद। जॾहिं अंग्रेज़ बरे सग़ीर ते मुकम्मल कंट्रोल हासिल कयो त हिन मुतहदा हिंदुस्तान जे अंदरि 100,000 क़ौमूं आहिनि। सभिनी क़ौमनि अंग्रेज़नि जी बालादस्ती क़बूल कई, उन्हनि जी हुकुमरानी क़बूल कई, मुसलमाननि क़बूल कोन कई। मुसलमान लड़िया, बालाकोट में लड़िया, शामली के मैदान में 1857 के अंदर विड़िया, रेशमी रुमाल तहरीक के अंदर लड़िया, खिलाफत तहरीक में लड़िया, तरके मौलात में वल लड़िया, उनके अंदर उन कुर्बानी ॾिनियूं। इहो तव्हां असांजो चैलेंज आहे। हे जेके बि सियासी पार्टियूं आहिनि इनखे असांजो चैलेंज आहे त आज़ादी जे अंदरि तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे। अचो मैदान ते, असां आज़ादी जे अंदरि पंहिंजूं कुर्बानियूं पंहिंजे असलाफ जी पेश कयूं था। तव्हां पंहिंजे असलाफ जी पेश करियो। तव्हांजो मालूम हुअणु घुरिजे त पूरे बर सग़ीर जे आज़ादी जे अंदरि जेकॾहिं उलमा जे किरदार खे कढियो वञे त पोइ बाक़ी कुझु बि नथो रहे। आओ तव्हांखां पुछां थो माल्टा जे कैद में केरु वियो? माल्टा जो कैद में केरु वियो? इंजुमान जे कैद जे अंदरि केरु वियो? कारे पाणी जूं सज़ाऊं कंहिंखे आयूं? सुअर जी खल में बंदि करे तोबनि सां कंहिंखे न उॾाए वियो? ॿुधायो, इहे उलमा हुआ जंहिंजा लाश लाहौर खां काबुल ताईं हर वण जे अंदरि टंगियल हुआ मुल्क जी आज़ादी जे लाइ जेकॾहिं कुर्बानी ॾिनी आहे। तव्हां असांखे चवंदा तव्हां असांखे आज़ादी हो, तव्हांखे आज़ादी जी ख़बर कोन्हे त आज़ाद छा चइबो आहे। जेकॾहिं आज़ाद दुनिया जे अंदरि आहे, पाकिस्तान बि जेकॾहिं आज़ाद आहे त फ़क़ति उलमा ऐं तौलमा आहिनि, हे सभु ग़ुलाम आहिनि। नारे तकबीर। उलमाए हक़, उलमाए देवबंद, उलमाए हक़, उलमाए देवबंद। नारे तकबीर। आख़िर अंग्रेज़नि सोचियो त सभु क़ौमूं कंट्रोल में अची वियूं, मुस्लमान कंट्रोल में छो नथो अचे? उन्हनि कमीशन ठाहियो। जंहिं कमीशन रिपोर्ट ॾिनी त हिन मुस्लमान वटि 3 शयूं आहिनि। जेसिताईं इहे 3 शयूं इन्हनि मां जुदा कोन थींदियूं, इहे 3 शयूं मुस्लमान खां जेसिताईं कोन खसबियूं, इहे तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजूं ठाहियल कोन आहिनि। उहे हक़ीक़तूं आहिनि जेके अॻियां अव्हांजी अखियुनि खे खोलण जे लाइ ॿुधायां पियो। हुननि चयो 3 शयूं मुस्लमान वटि आहिनि। सभ खां पहिरीं क़ुर मजीद। जेसिताईं मुस्लमान खे क़ुर कोन खसबो तेसिताईं ते कंट्रोल कर करिबो। ॿिए नंबर ते जज़्बा जिहाद। जेसिताईं जिहाद जो नज़रियो हिन मुस्लिम उम्मत में आहे तेसिताईं ही तव्हांजी ग़ुलामी क़बूल करण लाइ तयारु कोन थींदा। 3 नंबर ते जेसिताईं हिन जे इक़्तिसादियात जे एतबार सां इनके पूरी तरह मफलूज न कबो, तमाम औकाफ जेके भी इनके आमदनी या जरिया हैं जैसे मुकम्मल उनके खत्म न कंदा जैसे ही तव्हांखे कंट्रोल में कोन ईंदा। थोरो वाव करे ॿुधियो। क़ुर मजीद के ख़त्म करण लाइ तव्हां उलमा खां ॿुधो। हुन क़ुर मजीद के जलायो, कुतुबखाना साड़ियाऊं, पर इन पागलनि खे इहा ख़बर कोन हुई त क़ुर मजीद इनजा मुहाफ़िज़ मौलवी कोन्हे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। नाज़िल अल्लाह कयो आहे, मुहाफ़िज़ अल्लाह है। शमा बन के जिसकी फानोस बनकर जिसकी हिफाजत खुदा करे, वो शमा क्यों कर बुझे जिसके रोशन खुदा करे। क़ुर मजीद वर्कन में हो, किताबन में हो, ॿिनि पठनि जे विच में हो, कागज़नि में हो, न ये क़ुर मजीद असां मुसलमान बच्चनि जे सीननि जे अंदरि। मदरसे तव्हांखे छा ॾिनो ॿुधो, मदरसे छा ॾिनो? क़ुर मजीद फरमाए थो बल हुआ क़ुरान मजीदुन फी लौह महफूज़। ज़मीन ते अचण खां अॻु में क़ुर मजीद लोह महफूज़ में हो। ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून। जॾहिं ज़मीन ते आयो अल्लाह उनजी हिफ़ाज़ती ज़िम्मेदारी खईं त अल्लाह जल शानु
तव्हां ऐं असांजे मासूम बचनि जे सीननि खे इन क़ुर मजीद जी हिफ़ाज़त जे लाइ लोहे महफ़ूज़ बनायो। मौलाना जमील छा ॾिनो तव्हांखे? मौलाना जमील इहो ॾिनो जेको तुंहिंजो पुटु आवार आहे, फिरियो पे बाज़ार में फिरियो पे, उनखे घुराए, उनखे वेंझारे सॼारे मदरसे में विहारे करे उनजे सीने खे लोहे महफ़ूज़ बनाए छॾियो। मदरसे तव्हांखे इहो ॾिनो आहे, इहो सौदो तव्हां क़बूल आहे, ठीकु आहे, माशाअल्लाह का ॻाल्हि कोन्हे। क़ुर मजीद सीननि जे अंदरि अल्लाह जल्ल शान खे ख़बर हुई हर दौर में क़ुर मजीद जा मुखालिफ़ ज़्यादा हूंदा, हामी थोरा हूंदा। क़ुर मजीद जा हामी कमज़ोर हूंदा, मुखालिफ़ ताक़तवर हूंदा। उहे घणा हूंदा, हे थोरा हूंदा। हुन वटि अहिड़ा बम हूंदा, हुन वटि अहिड़ा मिसाइल हूंदा जो शहरनि जा शहर, मुल्कनि जा मुल्क सेकंडनि जे अंदरि तहस नहस करे छॾींदा। हीअ त 3 सिपाहियुनि जो कलाम आहे। अल्लाह जल्ल शानहू क़ुर मजीद खे तव्हां असांजे मासूम बचनि जे सीननि में अहिड़ो महफ़ूज़ करे छॾियो जो दुनिया जा बम, दुनिया जा मिसाइल, दुनिया जे घणे हिसे खे तबाह बर्बाद कयो, पर कंहिं हाफ़िज़ जे सीने मां क़ुर मजीद जो हिकिड़ो नुक़्तो बाटाए कोन सघिया। आहे कोन्हे, क़ुर मजीद महफ़ूज़ आहे। पोइ जॾहिं हिननि ॾिठो त मुस्लमान क़ुर मजीद खां हटण लाइ तयारु कोन्हे, क़ुर मजीद त वञण पननि में आहे कोन, इन करे हिन मुस्लमान खां क़ुर खसिजे, कीअं खसाइजे, उनजो तरीक़ो इनखे बेदीन बनाए, क़ुर खां नफ़रत ॾियारे। दुनिया क़ुर सां नफ़रत कीअं ईंदी? दुनिया जी मोहबत सां। हुननि जेके तालीमी इदारा हुआ, दुनिया जूं सभु आसाइशूं, दुनिया जूं सभु नौकरियूं, दुनिया जा सभु उहिदा, दुनिया जूं सभु ताक़तूं, उहे कॉलेज यूनिवर्सिटी जे दरवाज़े रखी, जंहिंजे करे कार घुरी थो, बंगलो घुरी थो, ऐश आराम जी ज़िंदगी घुरी थो, नौकरी घुरी थो, रोज़गार घुरी थो, त हिन में तोखे दाख़िल थियणो हूंदो। तव्हांखे जेको आहे दुनिया जी लालच ॾियारे करे क़ुर तव्हांखे खसणो हो। दुनिया जी हुब दुनिया रास कुल ख़तियात, दुनिया जी मोहब्बत हर गुनाह जी जड़ है। तव्हां ॾिसो दुनिया जी मोहब्बत के अंदर हिननि मुस्लिम उम्मत की गैरत खे नीलाम कयो आहे। 5000, 10,000, 15,000 जे अंदरि ऐं मुसलमान तुंहिंजी न्याणी, तुंहिंजी घरवारी, तुंहिंजी भेण, तुंहिंजी माउ जेके बिना पर्दे जे कॾहिं घर जी चांठ खां ॿाहिरि कोन निकिती हुई, अॼु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ख़ातिर उहा तुंहिंजी माउ ऐं भेण जेको आहे सो बाज़ारनि जे अंदरि, कोटनि जे अंदरि, धारियुनि माण्हुनि जे अंदरि उहो वक़्तु अची वियो जो कोल्ही असांजी न्याणी जो हथु पकिड़े चवे थो आ मुंहिंजो हिते हण, तुंहिंजी गैरत रे हली। जॾहिं तूं बेगैरत थी वएं त पोइ तोहरो ईमान बाक़ी कोन रहियो। तव्हांजे चाचे पुट जो वांगुरु पैसा ॾियनि पिया, जेको तव्हांजे ॿारनि खे क़तल कनि पिया। लख जे क़रीब माण्हू शहीद थी विया फ़लस्तीन जे अंदरि, 5 लख माण्हू अफ़गानिस्तान में शहीद थिया मुस्लमान जा, इराक जे अंदरि 4 लख माण्हू शहीद थी विया। इहे तुंहिंजे चाचे पुटनि जो तव्हांजी नियाणियुनि खे हिकिड़नि खे कतरनि जे नाले ते 2 महीने 3 महीने कतरनि जो मसइलो आयो, कंहिंजो 40,000 पगार, कंहिंजो 50,000 पगार, जवान छोकिरियुनि खे जेको आहे पगार ॾेई करे उनखे कढी छॾियो बाज़ार में। असीं चवंदा 40,000 महीने में असांखे मिलनि पिया, छोरी असांजी जेके वेही हली केॾा का परवाह कोन्हे। गैरत जो नीलाम थियो या कोन थियो ॿुधायो? गैरत जो नीलाम। ऐं तव्हांखे ख़बर आहे क़यामत दयूसनि ते क़ाइमु थींदी, क़यामत दयूसनि ते क़ाइमु थींदी। दुनिया जी मोहब्बत जे अंदरि क़ुर मजीद असांखे खसेड़ियो तालीमी इदारनि जे ज़रिए। ऐं तव्हांखां पुछां थो जॾहिं सुबुह थींदी आहे 8 बजे जो टाइम थींदो आहे, जॾहिं तव्हांजा बच्चा तालीम लाइ वेंदा आहिनि त क़ुर पढ़णु घणा वेंदा आहिनि ऐं दुनियावी तालीम लाइ घणा वेंदा आहिनि? तव्हां मूंखे ॿुधायो। उहो वक़्तु अची वियो जो ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि जिन जे अंदरि अहिड़ो माण्हू कोन्हे जेके कलम पढ़ण वारो हुजे, अहिड़ो माण्हू कोन्हे जेके कुल हुवल्ला यादि हुजे,
तव्हांजे मुल्क जी हालत इहा आहे जेको हिन मुल्क जो उहो मुल्क जेको इस्लाम जे नाले ते ठहियो उन जो मर्कज़ी वज़ीर तालीम जेको इंडिया जे अंदरि वॾनि मुल्कनि जे अंदरि हिन मुल्क जो सफ़ीर थी करे पाकिस्तान जी नुमाइंदगी करे चुको हो मर्कज़ी वज़ीर तालीम उनखे जॾहिं बनायो वियो त हुन वॾे फ़ख्र सां चयो त आउं तालीम खे क़ुर मजीद खे फ़रोग़ ॾींदुसि हीअ मुल्लूं छा सम्झे हिनखे क़ुर मजीद खे असां हर स्कूल जे अंदरि वक़्तनि में क़ुर जी तालीम ॾींदासीं हर स्कूल जे अंदरि 40 सिपारा क़ुर मजीद जा पढ़ाया वेंदा थुक हुजे हिन मर्कज़ी वज़ीर तालीम जे वज़ीर तालीम खे इहा ख़बर कोन्हे बेईमान खे त क़ुर में सिपारा 30 या 40 आहे सो असांखे तालीम जेका ॾींदो बोर्ड ॿधाईंदो असांखे दस्तारबंदियूं कराईंदो तव्हांजे वॾे खां वॾे लीडर जेको आहे उनखे असेंबली में चयो कुल वल्लाह अहद पढ़ 3 दफ़ा कुल वल्लाह पढ़ियो उनखे कोन आयो इहो तव्हांजे क़ौमी असेंबली जा मेंबरनि जे हिते कानून ठाहिण विया आहिनि जंहिं कानून ते पाकिस्तान ठहंदो अहिड़ो हलंदो कहिड़ो हलंदो जेके दुनिया जा जाइल हुआ छिके सभु असांजी गिची में छॾिया अथऊं सभु आंगुर छा अहिड़ा माण्हू क़ौमी असेंबली जा सेनेट जा मेंबर थिया जंहिंखे संदसि नालो लिखणो कोन सिंधी में नालो लिखणो कोन आहे इहे वञी हुते कानून साज़ी कंदा सो मुल्क हलंदो पोइ अहिड़ो हलंदो जहिड़ो ॾिसो था जंहिंजो सरदार सरदारी हुजे ऐं रहियत अहिड़ी हुजे त पोइ इहो मुल्क अहिड़ो हलंदो पोइ घोड़ा न करे छा लाइ घोड़ा करे त महांगाई आहे महांगाई त तव्हां पाण आंदी आहे त इन जे करे हिननि पूरी कोशिशि कई त मुस्लमान वटि क़ुर मजीद न हुजे क़ुर मजीद तव्हां असांखां खसी वियो आहे लिहाज़ा यादि रखो गोभी मते किथे ही नहीं आला तो मुझे दादा डोरी लगले ना भजिए ही ना अरे मन किथे तो मुझे डोरी लगाई दी अरे मन किथे ही नहीं आला सुनने पर पड़ गया अल्लाह वो कंधे मानता है ये तो गिरा है भले हम ये जगह है सबको ना 12 बार एकरी रात में छा सकते हैं अल्हम्दुलिल्लाह कायदे सिंध अलामा राशिद महमूद सुमरो साहब जन स्टेज पे पहुंची चुका है सदन जो नारे तकबीर के नारन से इस्तकबाल करना सी नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम अलामा राशिद महमूद सुमरो कल भी डॉक्टर जिंदा था नारे तकबीर तो भाई दोस्त इतनी नशा वही रहे देखे बीचो दोस्त आयु से पानी जगह पे वही रहे सही न का खुली है
गुड थरो चालू गुड थरो चालू साइन फोन कर सलाह शरीफ पढ़ो सलाह शरीफ तुम अर्ज कयो त दुनिया दुनिया जेका आहे उहा घुरे थी पूरो आलम में कुफर घुरे थो त मुस्लमान वटि क़ुर मजीद न हुजे असांजो ॾोह कहिड़ो आहे जॾहिं हिननि साईं बुखे क़ुर मजीद खां मुस्लमान खे गाफ़िल बनाइण जी कोशिशि कई अली करे जो हिननि बुनियाद विधो हुन हिकिड़ो निसाब ॾिनो क़ुर खे उन मां कढियो वियो हदीस खे कढियो वियो फिक़े खे कढियो वियो जेके इल्म हुननि कढिया असां उन्हनि खे खणी करे जान जुबन जे अंदरि रखी करे पूरी दुनिया जे अंदरि मदारस अरबिया जो ॼाण फैलायो पहिरीं त हिननि खे ख़बर कोन हुई जॾहिं जहाज अफ़गानिस्तान आयो उलमा निकिता तॾहिं ॾिठो त हीअ किथां आया वठी पेर खयूं त हिन ॾिठो त हे उहे आहिनि जेके असांजे पीउ अंग्रेज़ खे चोटा चवण वारा हे आहिनि इन करे हे असांजे मदारस जा दुश्मन थिया हिननि कोशिशि कई त मदारस इस्लामी उनखे बंदि कयो वञे लेकिन ज़ाहिर आहे असीं उनखे चैलेंज कयूं था मदरसा आहिनि मदरसा रहंदा को मां जो पीउ पुटु अञा पैदा कोन थियो आहे जेको असांजे मदरसनि जे तरफ़ आंगुर खणी सघे इन करे दोस्तो ही दौर इंतहाई ख़तरनाक दौर आहे दजाली दौर आहे हिन दौर जे अंदरि जेकॾहिं घुरो था ईमान सां रहूं मुस्लमान थी करे रहूं तव्हांखे पंहिंजी औलाद खे मदारस में पढ़ाइणु पवंदो उलमा सां तालुक़ रखणो पवंदो जमियत उलमा इस्लाम सां तालुक़ रखणो पवंदो असांजो चैलेंज आहे हिन वक़्तु पूरे आलम इस्लाम जे अंदरि असांजे क़ाइद जे मुक़ाबले में न का रूहानी शख़्सियत आहे न इल्मी शख़्सियत आहे अल्लाह जो कसम जॾहिं मौलाना फज़ल रहमान बुखारी जो दर्स ॾींदो आहे या क़ुर मजीद जो को दर्स ॾींदो आहे त उहे नुकात असां ॿुधा जो अॼु ॾींहुं ताईं कंहिं शरह जे अंदरि असां कोन ॾिठा अॼु ॾींहुं ताईं कंहिं उस्ताद खां असीं कोन ॿुधा अल्लाह जल शानू इन्हनि माण्हुनि खे अज़ीम पैदा कयो आहे इहे अज़ीम आहिनि जेकॾहिं घुरो था दुनिया जी सरबुलंदी त तव्हां जमीयत उलमा इस्लाम में दाख़िल थियो जेकॾहिं आख़िर जी सरबुलंदी घुरो था त तव्हांखे उलमा जो साथ ॾियणो पवंदो अक़ूल क़ौली हाज़ा व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।